सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। अस्सलाम वालेकुम जी, सलाम सिंध में मां तानी होस्ट ऐं दोस्त अज़रा ख़ान मुझे तरफ़ा तव्हां सभिनी खे सलाम क़बूल हुजे। कीअं आहियो? ठीकु आहियो? उम्मीद कयूं तव्हां ठीकु हूंदव ऐं हमेशह वांगुरु इहा ई दुआ आहे त जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, सदाईं गुलनि जा महकंदा ऐं मुस्कुराईंदा रहो ऐं हमेशह हिक ॿिए खे पंहिंजी दुआ में यादि रखणु खपे, छो जो फ़क़ति दुआऊं हूंदियूं आहिनि जेके असां खोड़ सारे प्रॉब्लम्स खां, खोड़ सारी मुसीबतुनि खां ॿाहिरि कढी सघनि थियूं। सो हमेशह हिक ॿिए जा ख़ैर ख़्वाह रहो ऐं हिक ॿिए जे लाइ दुआगू रहो, छो जो हीउ वक़्तु, हीउ टाइम, हीउ जेको सिचुएशन इर्द गिर्द असांजे माहौल हले पियो, असां हिक ॿिए जे लाइ कुझु एॾो ख़ासि करे कोन था सघूं त भला दुआ में ई हिक ॿिए खे यादि करे वठूं त बि असांजो कुझु न कुझु भलो थी वेंदो, छो जो चवंदा आहिनि त थी सघे थो कंहिंजी दुआ कंहिंखे लॻी पवे या क़बूल थी वञे त कंहिंजो भलो थी वञे। सो बहरहाल जेको आहे असां पंहिंजो प्रोग्राम स्टार्ट करे छॾियो आहे ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त सुबुह सुबुह सां असां 10 खां 12 वॻे ताईं तव्हां सां लाइव हूंदा आहियूं। लाइव कॉल्स शामिल हूंदियूं आहिनि असांजूं, असांजा मुख़्तलिफ़ शोबनि सां जेके लाॻापियल महिमान आहिनि, सलाहियल महिमान आहिनि, उहे असां सां गॾु हूंदा आहिनि। खोड़ सारे टॉपिक्स ते असां ॻाल्हि कंदा आहियूं, कॾहिं कहिड़ो टॉपिक हूंदो आहे, कॾहिं कहिड़ो टॉपिक हूंदो आहे। अच्छा, 2 कलाक प्रोग्राम करण जो मक़सदु को न को मक़सदु हूंदो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। इहो 2 कलाक प्रोग्राम करण जो मतिलबु इहो न आहे त हिते अची वेही करे बसि असां जेको आहे 2 कलाक प्रोग्राम करे हलिया वेंदा आहियूं। उन मां खोड़ सारियूं शयूं असां बि सिखंदा आहियूं, असांजे लाइ बि नयूं हूंदियूं आहिनि ऐं प्लस में तव्हां बि सिखंदा आहियो या तव्हांखे बि खोड़ सारियूं शयुनि मां फ़ाइदो हासिलु थींदो आहे। कॾहिं असां वटि डॉक्टर हूंदा आहिनि, कॾहिं वकील हूंदा आहिनि, कॾहिं जज हूंदा आहिनि, कॾहिं असां वटि ब्यूटिशियन हूंदियूं आहिनि, कॾहिं असां वटि कुकिंग एक्सपर्ट्स जेके आहिनि, शेफ उहे हूंदा आहिनि, कॾहिं असां वटि जेके आहिनि पॉलर्स सां जेके सीनियर माण्हू तालुक़ु रखंदा आहिनि, असांखे कहिड़े तरीक़े सां मेनी पेडी करणु खपे, फेशियल करणु खपे। जीअं तव्हां कल्ह वारो प्रोग्राम ॾिसो त तव्हां ॾिठो हूंदो यकीनन आर्टिस्ट डे हुयो कल्ह, त केॾा न ख़ूबसूरत रंग भरिया हुननि तस्वीरुनि में। अच्छा, इहे तस्वीरूं त चलो असां चवंदा आहियूं स्कैन, माना असां तस्वीर ठाहियूं था कंहिं बि माण्हू खे ॾिसी, पर इहो असल में हिकिड़ो रंग आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां कंहिंखे ॾिसी करे वरी उन जहिड़ी सूरत ठाहियो त हिकिड़ी वॾो आर्ट आहे इहो। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहा ई ॻाल्हि आहे त तव्हां खोड़ सारियूं शयूं कल्ह बि सिखियूं हूंदियूं। जीअं असां उन्हनि खां पुछियो हुयो त भई अगरि हिन फील्ड में अचणु खपे माण्हू खे, न अचणु खपे, कीअं अचणु खपे, छा तरीक़ेकार आहे, त उहो बि जिन माण्हुनि खे दिलचस्पी हूंदी उन आर्ट में उहे उन तरफ़ हाणे वेंदा ऐं जेको आहे कहिड़े तरीक़े सां वञिजे उन्हनि सभु कुझु असांखे ॿुधायो। सो बहरहाल इहा ज़िंदगी आहे, ज़िंदगी में असांजा उहे बि खोड़ सारा रंग आहिनि, खोड़ सारा शोभा आहिनि। कंहिं ज़िंदगी में ज़ाहिर ॻाल्हि आहे असां को माण्हू ज़िंदगी में को शोभो जेको आहे सिलेक्ट कंदो आहे पंहिंजे लाइ, को कहिड़ो कंदो आहे, को कहिड़ो कंदो आहे। त असां माना जेको आहे न ख़ूबसूरत रंगनि में रहंदा आहियूं। पोइ हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो फेवरेट रंग हूंदो आहे, पोइ उहो माण्हू पंहिंजी शख़्सियत में उहो रंग जेको आहे पाण मतिलबु एब्ज़ॉर्व कंदो आहे त मां हिन रंग में रहणु चाहियां थो या रहणु चाहियां थी। सो ज़िंदगी इलाही ख़ूबसूरत आहे, इन खे ख़ूबसूरत तरीक़े सां जेतिरो थी सघे ओतिरो जीजे। ठीकु आहे, ॾुख आहिनि, ग़म आहिनि, सूर आहिनि, धोखा आहिनि, इहो असांजी हिकिड़ी ज़िंदगी जो हिसो आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, सभु कॾहिं इंसान खे कहिड़े तरीक़े सां ॾुख मिलंदो आहे, कॾहिं कहिड़े तरीक़े सां मिलंदो आहे, त इहे बि ज़िंदगी जा हिसा आहिनि। अगरि ज़िंदगी में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सुख हूंदो त बि असां शायदि असां वरी सुखिया न हूंदासीं। इन जे करे ॾुख ऐं सुख ज़रूरी आहे। चवंदा आहिनि ॾुखनि पुठियां सुख ऐं सुखनि पुठियां ॾुख, वरी ॾुखनि पुठियां सुख। इहा ज़िंदगी ऐं नालो इन जो ई ज़िंदगी आहे। सो जीअं असां चवंदा आहियूं या असांखे चयो वेंदो आहे त पंहिंजी ज़िंदगी असांखे हिकु ई दफ़ो मिली आहे, वरी ज़िंदगी नाहे मिलणी, त इनखे ईअं जीजे जो सुभाणे असां हिन ज़िंदगी मां हलिया बि वञूं त कोई सुठनि लफ़्ज़नि में यादि करे, छो जो काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जेके पंहिंजा अहिड़ा किरदार या अहिड़ा नाला छॾे विया आहिनि जेके मरी वञण खां पोइ अमर आहिनि। अमर मतिलबु उहो हमेशह ज़िंदा रहण वारा। सो बहरहाल माना अहिड़ा कम कजनि, कंहिंजी दिलि न आज़ारिजे, कंहिंखे पंहिंजी ज़ात मां तकलीफ़ न ॾिजे। कोशिशि कयो त तव्हांजी ज़ात मां कंहिंखे तकलीफ़ न अचे, कंहिंखे अहिड़ी तकलीफ़ न अचे जंहिंसां हुनजो दिलि ॾुखे या हुनखे दिली तकलीफ़ थिए, कंहिंखे अहिड़ी तकलीफ़ न ॾिजे। सो इन्हनि नंढियुनि नंढियुनि शयुनि खां माण्हुनि खे थोरो अवॉइड करणु खपे। असां खोड़ सारियूं अहिड़ियूं अहिड़ियूं हरकतूं करे वेंदा आहियूं नंढियूं, असांजी नज़र में उहे माइनर हूंदियूं आहिनि,
पर अॻिले जे लाइ थी सघे थो उन जे लाइ वॾी ॻाल्हि हुजे उहा, या थी सघे थो उन जी पर्सनल लाइफ ते खोड़ सारो असरु पवे, त नेगेटिविटी खां हटी वञो ऐं पॉज़िटिविटी ते अची वञो। अगरि असां पॉज़िटिव सोचणु लॻंदासीं त असांजी पंहिंजी शख़्सियत बि सुठी थींदी, छो जो चवंदा आहिनि न त सुठो पायो, सुठो खाओ ऐं सुठनि माण्हुनि सां दोस्ती रखो, सुठनि माण्हुनि सां उथणु वेहणु, छो जो असांजी जेका सोहबत आहे उहा असांजी लाइफ ते ॾाढो असरु विझंदी आहे। त असांखे जेके दोस्त हूंदा आहिनि या इर्द गिर्द असां जिन मिट माइटनि सां असां उथंदा वेहंदा आहियूं, उन्हनि जो असांजी ज़िंदगी ते हुजण जो वॾो असरु थींदो आहे, या असां हुननि जी लाइफ में आहियूं त हुननि जी लाइफ ते वॾो असरु थींदो आहे। छो जो सोहबत जेका आहे उन मां ई माण्हू सुठो इंसान बि थी सघे थो ऐं बुराई जी तरफ़ बि वञी सघे थो, बुरो इंसान बि थी सघे थो। पोइ बुराई में खोड़ सारियूं शयूं अची वञनि थियूं, त स्पेशली जेके छोकिरा आहिनि असांजा जेके भाइर आहिनि उहे इन शइ जो ख़्यालु रखनि, छो जो उहो ॿाहिरि ज़ाहिर छोकिरी हर छोकिरी ॿाहिरि न निकिरंदी आहे, या हर छोकिरी खे एतिरी आज़ादी न हूंदी आहे छोकिरे जेतिरी, त छोकिरा जेके आहिनि उहे थोरो घणो ख़्यालु रखनि त पंहिंजा दोस्त यार जेके आहिनि उहे ॾिसी वाइसी कनि, छो जो हिक ॿिए खां नुक़सानु वठण खां बहितर आहे त माण्हू थोरो एहतियात करे। सो बहरहाल हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन जे लाइ जिन असां सां सहकार कयो आहे उहे आहिनि GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स ऐं GFS वारनि जी वॾी महिरबानी जिन असां हिन ख़ूबसूरत प्रोग्राम जे लाइ सहकार कयो आहे। अच्छा, हिननि वॾे में वॾी ऐं सुठे में सुठी जेका ऑफर ॾिनी आहे उहा 35 लख जो जेको प्लॉट आहे उहो सिर्फ़ु 26 लख रुपयनि में थो मिले पियो, ऐं जेकॾहिं 26 लखनि में तव्हांखे प्लॉट मिले थो सो बि हिन दौर में, त पोइ तव्हांखे वधीक छा खपे। ऐं अॼोके दौर में 26 लखनि में अगरि प्लॉट मिले थो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे 2-3 रुपया वरी तव्हां पंहिंजा ख़र्च करे उनखे घर ठाहे सघो था, या घर बि वठी सघो था, या फ्लैट वठी सघो था। सो हिकु फ़ाइदो आहे त फ़ाइदे मां हमेशह माण्हू फ़ाइदो वठे, छो जो अहिड़ा मौक़ा जेके आहिनि रोज़ रोज़ न ईंदा आहिनि, ऐं माण्हू त अहिड़नि मौक़नि जी तलाश में हूंदा आहिनि त अहिड़ी का जेको आहे सहूलियत अचे या अहिड़ो को मतिलबु बिल्डर हुजे जेको असांखे सहूलियत ॾिए। सो GFS वारनि इहा तव्हांजी जेका परेशानी आहे उहा दूरि करे छॾी आहे। त हर को माण्हू ख़्वाबु ॾिसंदो आहे घर जो, हर को माण्हू ख़्वाबु ॾिसंदो आहे गाॾी जो, त घर जो ख़्वाबु त तव्हांजो हितां पूरो थी वेंदो। ऐं मां नंबर बि हिननि जो टोल फ्री नंबर जेको आहे उहो मां थोरो अॻियां वञी ॿुधाईंदसि। हिननि जो आहे 030111555760। वरी ॿियो नंबर जेको हिननि जो आहे उहो बि आहे 0302285557 सो 0301 11 55 760 ऐं ॿियो आहे 0302 82 55 578। सो बहरहाल मतिलबु GFS वारनि जी वॾी महिरबानी जिन असांखे हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन जे लाइ सहकार कयो आहे ऐं तमामु ख़ूबसूरत हिकिड़ी खे मौक़ो ॾिनो आहे त असां उन मौक़े मां जेको आहे जेतिरो थी सघे असां फ़ाइदो वठूं। ऐं कराची जहिड़े शहर में अगरि तव्हांजो पंहिंजो प्लॉट आहे या घरु आहे त तव्हां सम्झो तव्हां अमीर तरीन माण्हू आहियो, छो जो हीउ हिकिड़ो अहिड़ो शहरु आहे जंहिंमें अगरि हिक कमरे जो बि तव्हांजो पंहिंजो घरु आहे त मतिलबु पोइ तव्हांखे दुनिया जी का परवाह ई न आहे। पोइ तव्हांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे रोज़ी रोटी जो बंदोबस्तु करिणो आहे। बाक़ी त तव्हां ॾिसो रेंट अॼुकल्ह जेके किराया आहिनि घरनि जा उहे त अलाए किथे पहुतल आहिनि, माण्हू अफोर्ड करे ई नथो सघे। हिकिड़ी सैलरी जेका आहे उहा माण्हू खणे थो, सॼो महीनो माण्हू पाण महिनत करे जाखोड़ करे स्ट्रगल करे उहा सैलरी जॾहिं मिलंदी आहे त अधु हिसो हुनजो रेंट वारनि ॾे हलियो वेंदो आहे। सो रेंट ते जेके घर ॾियनि था उन्हनि खे बि थोरो ख़्यालु करणु खपे, पर छा चइजे, छो जो महांगाई एतिरी वधी वई आहे त हाणे उन्हनि जो बि ॾोह न आहे। हर कंहिंखे पंहिंजे घर खे ॾिसणो पए थो, हर कंहिंखे पंहिंजे घर जा जेके अख़राजात आहिनि ख़र्च आहिनि उहे पूरा करणा हूंदा आहिनि। त हर को माण्हू चवंदो त हाणे असांखे बि मजबूरी आहे, त इहो जेका मजबूरी वारो नालो आहे इहो इनशाअल्लाह असांजी लाइफ मां कटिजी वेंदो। उमेद आहे, छो जो उमेद ते दुनिया क़ाइमु आहे, त उमेदूं सुठियूं रखणु खपनि। ऐं जॾहिं असां कंहिं शइ जी सुठी उमेद रखंदा आहियूं त वरी अलाह साईं जी बि मथां असां मदद थी वेंदी आहे। त इन खां सुठो आहे त नाउमीदी खां भलो आहे त असां उमेद रखूं ऐं सुठी उमेद रखूं। ऐं मुंहिंजो त ख़्यालु इहो आहे त जेकॾहिं तव्हां सब्र कंदो या उमेद रखंदो पर सुठी, त उन जो जेको फल आहे उहो असांखे तमामु ख़ूबसूरत मिलंदो आहे। ऐं उहे चवंदा आहिनि त सब्र जो फल जेको आहे उहो मिठो मिलंदो आहे, भले देरि सां मिलंदो आहे पर सुठो मिलंदो आहे। त हर ॻाल्हि में इंसान खे सब्र करणु खपे। असां कॾहिं कॾहिं मायूस थी वेंदा आहियूं त
त यार असांजो ही कमु न थियो या ही न पियो थिए असांजे लाइ ही न थी वियो पर उन में बि का बहितरी हूंदी आहे ऐं पोइ जॾहिं वरी असां वरी जॾहिं असांखे उहा शइ मिली वेंदी आहे त पोइ असांखे सम्झ में ईंदी आहे त अच्छा हिन वजह जे करे देरि हुई सो बहरहाल वरी हिकु दफ़ो ॿीहर GFS बिल्डर्स ऐं डेवलपर्स ऐं ग्रुप वारनि जी वॾी महिरबानी जिन असां सां हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन जे लाइ सहकार कयो आहे ऐं सलाम सिंध में ब्रेक जो बि टाइम थियो आहे त ब्रेक ते हलंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वरी गॾु मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध वेलकम बैक जी वेलकम बैक सलाम सिंध में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था ऐं जेको आहे बादल भाभी असां सां गॾु आहे अस्सलाम वालेकुम कीअं आहियो ठीकु आहियो ऐं मोहम्मद अली बि असां सां गॾु आहे इहो असांजी टीम जो हिसो आहिनि असां सां डेली गॾु हूंदा आहिनि सो सभु कैमरामैन बि असां सां गॾु आहिनि सभु ख़ुशि आहियो न सभु ख़ुशी ई आहिनि उअई मां ईंदे सभु ख़ुशि थी वेंदा आहिनि सो बहरहाल असांजा महिमान बि सेट ते अची चुका आहिनि ऐं जेको आहे उन्हनि जो बि असां तारीफ़ कराईंदा हलंदासीं कंहिं तारीफ़ जा मोहताज आहिनि कोन पर वरी बि नसरुल्ला कोराई साहिबु असां सां गॾु आहिनि फॉर्मर सीनियर सिविल जज फॉर्मर एडिशनल रजिस्ट्रार हाई कोर्ट ऑफ सिंध ऐं फॉर्मल एडिशनल एडवोकेट जनरल सिंध असां उन्हनि खे वेलकम कंदासीं सलाम सिंध में अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां ठीकु आहियो मां बिल्कुलु ठीकु आहियां जी बिल्कुल ठीक वॾी महिरबानी सभ खां पहिरियां त तव्हां आयो उन जे लाइ महिरबानी तव्हांजी तव्हां यादि कयो आहे महिरबानी तव्हांजी अच्छा तव्हांजी हर उन में न फार्मर लॻल आहे मूंखे इहो ज़हन में आयो त माशाल्लाह जज बि तव्हां रही चुका आहियो वरी रजिस्ट्रार वरी उन खां पोइ हिन में एडिशनल एडवोकेट त पोइ इहो फार्मर जो भला इहो कीअं तव्हां माना ॾिसो होॾे शिफ्ट कीअं थिया आहियो न बेसिकली छा आहे त प्रोफेशन साॻियो ई आहे हा प्रोफेशन ऑफ लॉ आहे ठीकु आहे कानून सां वाबस्तगी रही आहे 2007 में आउं जुडिशल मैजिस्ट्रेट जे तौर ते अपॉइंट थियमि 2014 में प्रमोशन थियो सीनियर सिविल जज थियमि प्रमोशन खां पोइ आउं एडिशनल रजिस्ट्रार हाई कोर्ट हैदराबाद में मुंहिंजी पोस्टिंग थी ऐं आउं 2017 जे अगस्त में रिज़ाइन करे छॾियो अच्छा जी उन खां पोइ पंहिंजी प्राइवेट प्रैक्टिस शुरू कई प्रैक्टिस खां पोइ वरी सब्सिक्वेंटली 2022 में आउं एडिशनल एडवोकेट साल खां पोइ आउं उन तां रिज़ाइन करे छॾियो त छो जो आउं रिज़ाइन कंदो रहियो आहियां मुख़्तलिफ़ पोज़ीशन सही बिल्कुलु उहो ई लिखियल आहे फार्मर लिखियो आहे सही अच्छा हूअं बेसिकली इहो बि पुछणु चाहियां त जेके गवर्नमेंट जी तरफ़ां जॉब इंसान सभिनी जी कोशिशि हूंदी आहे त असांखे गवर्नमेंट जॉब मिले न पोइ कहिड़ी बि हुजे सुठी काई जॉब मिली वञे पंहिंजे डिग्री जे हिसाब सां हर कंहिंखे कोशिशि बि हूंदी आहे हर को माण्हू जेको आहे कंदो बि आहे या मिलंदी आहे त माण्हुनि लाइ वॾी ॻाल्हि हूंदी आहे तव्हां वरी मतिलबु छॾी आहे उन जे हिसाब सां त हाणे तव्हां पाण जेका ॻाल्हि कई त हिकिड़ो मां पंहिंजो प्राइवेट कमु कयां पियो उन में वधीक ईज़ी आहियां मां तव्हां जॾहिं हाणे कमु कयो था जॾहिं तव्हां जज हुयो ऐं हिकु जज ऐं हिकु वकील में मतिलबु छा फ़र्क़ु आहे जो तव्हां चयो त हाणे न मूंखे हिन तरफ़ थो ॾिसो तव्हां चयो था फील्ड साॻी आहे जेको आहे सो ही फील्ड साॻी आहे ऐं पर ज़ाहिर आहे तव्हां जेॾी महिल जुडिशल साइड ते कमु करियो था एज़ ए जज कमु कयो था बेंच ते वेही करे कमु करियो था उते डेफिनेटली तव्हां उन आज़ादीअ सां कमु नथा करे सघो कुझु तव्हां जूं मजबूरियूं हूंदियूं आहिनि ॾिसो हिन प्रोफेशन जे अंदरि हिकिड़ो जुडिशल ऑफिसर जॾहिं कोर्ट में वेही करे इंसाफ़ जे लाइ वेहंदो आहे त हुनखे बाक़ाइदा पाण खे न्यूट्रल रखिणो पवंदो आहे ऐं इन अकॉर्डेंस विद लॉ हुनखे डिसीशन्स ॾियणा पवंदा आहिनि असां जंहिं मुआशिरे जो हिसो आहियूं बेसिकली तव्हां ॾिठो हूंदो जेकॾहिं जज साहिबु इतफ़ाक़ सां कंहिंखे बि लेवरेज ॾिए कंहिंसां खिली ॻाल्हाए थो या अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि ऐं इहा शइ वरी तव्हां पब्लिक ते तमामु घणी कंदा आहियो कंहिं होटल ते वेही रहिया कंहिं महफ़िल में वेही रहिया उते जेकॾहिं इतफ़ाक़ सां ॿई धुरियूं वेठियूं हुजनि त उते तव्हां क्वेश्चनेबल थी वेंदा आहियो उन करे बहितर इहो हूंदो आहे त जज साहिबु जेको आहे सो पंहिंजो पाण खे जेको आइसोलेशन में रखे ठीकु आहे न गोशा नशीनी में ई हुजे त बहितर आहे इहा ई रिक्वायरमेंट हूंदी आहे ऐं इहा ज़िंदगी पोइ हर माण्हू खे सूट न कंदी ॾुखी लॻंदी आहे ऐं बहरहाल पोइ बि 10 साल जेको आहे सो माशाल्लाह जुडिशल साइड ते सुठो कमु कयो आहे 10 सालनि खां पोइ शुरू खां वठी करे इरादो इहो ई हुयो त आउं शायदि कंटिन्यू न करे सघां छो मुंहिंजी तबियत जे हिसाब सां इहा शइ स्विच करे पई अच्छा हिन वक़्तु तव्हां एडवोकेट आहियो ऐं हिकिड़ो पंहिंजो प्राइवेट कमु कयो पिया छा पिया ॾिसो असांजे हिन मुआशिरे में इर्द गिर्द तव्हां वटि घणी नोयत जा केसिस जेके आहिनि उहे कहिड़ा पिया अचनि
सो डिपेंड कंदो आहे तव्हां कहिड़ी फील्ड यानी वकालत जे अंदरि बि मुख़्तलिफ़ फील्ड्स आहिनि फील्ड्स आहिनि तव्हां क्रिमिनल साइड ते कमु करियो था तव्हां सिविल साइड ते कमु करियो था तव्हां कस्टम साइड ते कयो था कॉन्स्टिट्यूशनल साइड ते कयो था असांजे मुआशिरे में जहिड़े क़िस्म जो बिगाड़ आहे मौजूदा सूरत हाल में त हर क़िस्म जी पेंडेंसी वधी वई आहे पर ख़ासि तौर ते असां वटि छो जो एजुकेशन तमामु घटि आहे उन करे अंदरूने सिंध में या असां वटि इकनॉमिकल तमामु घणा इशूज़ आहिनि इकोनॉमिकल जेको आहे सो मुआशी तौर ते थोरो पोइते पइजी विया आहियूं इन जे करे बि तव्हांजे मुआशिरे ते इलाही नेगेटिव इफेक्ट्स थींदा आहिनि ऐं पोइ क्राइम रेट वधंदो आहे उन हिसाब सां अच्छा क्रिमिनल लॉ ऐं सिविल लॉ जे अंदरि लिटिगेशन असां वटि इन जे करे घणी आहे छो जो असां वटि अवेयरनेस घटि हुजे थी ऐं माण्हू जेको आहे सो उन्हनि जा राइट्स कोन मिलंदा आहिनि ऐं जेके आउटलाज़ आहिनि यानी क्रिमिनल्स आहिनि उहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां कानून खे वायोलेट करे माण्हुनि जा राइट्स बि खाईंदा आहिनि उन सां गॾोगॾु ऑफेंसिस बि कंदा आहिनि त लिहाज़ा असां वटि क्रिमिनल ऐं सिविल लिटिगेशन तमामु घणी आहे बनिस्बत अहिड़ियूं लिटिगेशन्स जीअं असां वटि इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीज़ आहिनि उन हवाले सां घटि लिटिगेशन आहे ज़रूरु पर घटि आहे कस्टम साइड बि लिटिगेशन आहे पर कंपेरेटिवली जेकॾहिं तव्हां सिविल ऐं क्रिमिनल साइड जी ॻाल्हि कंदा त असां वटि घटि आहे अहिड़ी तरीक़े सां टॉर्शियस लाइबिलिटीज़ जेके आहिनि उन्हनि खे असां कंहिं सूरत बि किथे वञी करे रेमेडी कोन कंदा आहियूं कंहिं कोर्ट में उहो बि जेको आहे सो असां वटि घटि आहे त लिहाज़ा क्रिमिनल ऐं सिविल लिटिगेशन उहा आहे ऐं इन करे ई असां वटि मेजॉरिटी में वुकला जेके आहिनि उहे नवां नौजवान ईंदा आहिनि उहे बि अची करे क्लेम कंदा आहिनि या अची करे कोशिशि कंदा आहिनि त सिविल या क्रिमिनल साइड ते अदरवाइज़ असांजी लॉ जी फील्ड में इलाही सारियूं अदर सब फील्ड्स आहिनि जिन खे जेकॾहिं इंसानु कोशिशि करे ऐं माण्हुनि में आवाम में हिकिड़ो उन्हनि जी अवेयरनेस पैदा करे त जेको आहे सो इलाही सारो कमु वधी सघे थो असांजे मुआशिरे में ज़बरदस्त अच्छा छोकिरियुनि जो रेशो केतिरो पिया ॾिसो हिन फील्ड में वकालत जी हिन वक़्तु जेका आहे सो माशाअल्लाह असां वटि असांजूं भेनरूं तमामु घणियूं अचनि पियूं लॉ जी फील्ड में तमामु सुठियूं अचनि पियूं पर पोइ बि जेको आहे सो ईअं खणी सम्झो त असां वटि मैक्सिमम 20 खां 30% जो रेशो हूंदो टोटल जेको आहे सो जेका असांजी इनरोलमेंट आहे एडवोकेट्स में ऐं उन में तव्हां असां हिन साॻी मुआशिरे जो हिसो आहियूं तव्हांखे ख़बर आहे एजुकेशन जो उअं ई बि असां वटि रेशो घटि आहे थोरो आउट त लिहाज़ा उन मंझि बि जेकॾहिं जेके नियाणियूं आहिनि ख़ासि तौर ते कोशिशि कंदियूं आहिनि त मेडिकल फील्ड में वञनि इंजीनियरिंग साइड ते अलदो घटि पर पोइ बि इंजीनियरिंग साइड ते या बैंकिंग साइड ते हलियूं वञनि या बाक़ी जेके बि फाइनेंशियल इंस्टीट्यूशन्स सां रिलेटेड जॉब्स आहिनि उन ॾांहुं उन्हनि जो ध्यानु घणो हुजे थो वकालत वारी फील्ड थोरी हेक्टिक हुजे थी माना उन में तव्हांखे डेली बेसिस ते हिकिड़ो लेबोरियस कमु करिणो पवे थो हर रोज़ु पढ़णो पवे थो त फीमेल जे लाइ क़दुरे थोरी डिफिकल्ट आहे छो जो उन वीचारी खे घर बि संभालणो हुजे थो ऐं वरी पोइ फील्ड में बि अचिणो पवे थो अच्छा वकील जॾहिं असां नालो खणंदा आहियूं वकील या जज त हिकिड़ो माण्हू जॾहिं केस जे लाइ ईंदो आहे त असांखे हिकदमि सां फीस जो हुनजे ज़हन में अची वेंदो आहे न माण्हू जो त वकीलनि जूं फीस बि वकील जी फीस बि वॾी आहे जज जी बि आहे काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे वीचारा अफोर्ड न करे सघंदा आहिनि त पोइ तव्हां त हाणे प्राइवेट सेक्टर जे तरफ़ कमु कयो पिया पंहिंजो त तव्हां केतिरो उन्हनि माण्हुनि जी हेल्प कंदा आहियो अगरि कोई एतिरी तव्हांजी जेतिरी आहे फीस ओतिरो नथो करे सघे त तव्हां अहिड़नि माण्हुनि जी हेल्प कंदा आहियो या सिर्फ़ु चवंदा आहियो न भई फीस ॾियणी आहे न ईअं कोन्हे पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जजिस जी का फीस न हूंदी आहे मां तव्हांखे करेक्ट कंदो हलां जजिस जेको आहे सो सैलरीड पर्सन हूंदा आहिनि ऐं उन्हनि बाक़ी रहियो वकीलनि जो वकील ॾिसो 2-3 ॻाल्हियूं आहिनि हिकिड़ो त वकील साहिबान माशाल्लाह नाले वारा वकील साहिबान हूंदा आहिनि ऐं नाले वारा वकील साहिबान पंहिंजी फीस माना उहो ॻाए वॼाए जीअं चइबो आहे न उहा वठंदा आहिनि ठीकु आहे अच्छा ॿियो जेकॾहिं इन ॻाल्हि खे थ्रेश आउट कजे त असां वटि केस टू केस बि हूंदो आहे हाणे लेट सपोज़ जेकॾहिं असां वटि प्रॉपर्टीज़ जी तव्हांखे ख़बर आहे त हिन वक़्तु केतिरी रेट्स केतिरा वधी विया आहिनि 5 करोड़ जी प्रॉपर्टी जेका आहे 6 करोड़ ताईं जी हद जेका आहे जुरिसडिक्शन जंहिंखे असां चवंदा आहियूं पिक्यूनरी जुरिसडिक्शन उहा हेठीं कोर्ट में यानी सीनियर सिविल जज वटि अची वई आहे कराची में अंदरूने सिंध में त जेका आहे उहा अनलिमिटेड हूंदी आहे त उन हिसाब सां वकील साहिबान जेको आहे न उन ब्रीफ जे हिसाब सां फीस बि रखंदा आहिनि बाबा हाणे मिसाल हिकिड़े माण्हू जी 20-25 करोड़ रुपए जी प्रॉपर्टी आहे त उन में वकील साहिबु डेफिनेटली छो जो हू उनजो हिकिड़ो प्रोफेशन आहे ऐं हू उन सां गॾोगॾु हू अकेलो कोन थो हुजे पर उन सां गॾु उन जा बाक़ी एसोसिएट्स बि हूंदा आहिनि पूरी हिकिड़ी फर्म रजिस्टर्ड हूंदी आहे
त उहे टोटल एक्सपेंसिस उनखे उतां ई मीट आउट करणा वेंदा आहिनि न। बिल्कुलु। त पोइ उन्हनि जूं फीसिस उन हिसाब सां हूंदियूं आहिनि। पर के अहिड़ा आहिनि जेके इंडिविजुअल बेसिस ते बि प्रैक्टिस कंदा आहिनि। हाणे इंडिविजुअल बेसिस ते जॾहिं प्रैक्टिस कंदा आहिनि त उहे ईअं खणी सम्झो त असां वटि उअं ई बि कराची में पेइंग कैपेसिटी त आहे। सही। कराची शहर में छो जो हिकिड़ो कास्मोपॉलिटन सिटी आहे, हिते तव्हांखे तमामु वॾा वॾा जेको आहे सो ईअं खणी सम्झो त क्लाइंट मिली था वञनि, बिज़नेस सेक्टर में मिली था वञनि, कारपोरेट सेक्टर में मिली था वञनि, क्रिमिनल साइड ते बि जेको आहे सो इलाही सारा अहिड़ा मामलात हूंदा आहिनि जंहिंमें इलाही हाईली पेड क्लाइंट तव्हांखे मिली वेंदा आहिनि। पर जेको तव्हांजो सुवाल हुयो त असां अकोमोडेट कंदा आहियूं या न कंदा आहियूं, मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त मूं वटि तक़रीबन हिन वक़्तु बि 8 खां 10 क्लाइंट आहिनि जेके पापर आहिनि। असां वटि कानून में बि पापर जो कॉन्सेप्ट आहे, यानी हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जेको फीस अफोर्ड नथो करे सघे। हाणे सिविल साइड ते जेकॾहिं तव्हां हलिया वेंदा त CPC में बाक़ाइदा हिकिड़ो चैप्टर आहे, ठीकु आहे, उनखे असां ऑर्डर चवंदा आहियूं। उहो पापर जेके क्लाइंट हूंदा आहिनि, प्लेंटिव्स हूंदा आहिनि, उहे बाक़ाइदा उन्हनि खे उहे अप्लाई कंदा आहिनि कोर्ट में, उन्हनि खे परमिशन मिलंदी आहे, उन्हनि जी कोर्ट फीस जेका हूंदी आहे उहा बि माफ़ु थी वेंदी आहे। त कानून जे अंदरि इन जो रस्तो आहे। वुकला बि जेको आहे सो माशाल्लाह इलाही सारा वुकला आहिनि, मां ॾिठो आहे, ख़ुदा तरसी कंदा आहिनि। उन्हनि वटि तव्हां वेंदा, कोई माण्हू वञे थो, उन्हनि जो जेन्युइन केस हुजे थो, फ्री ऑफ कास्ट उनजी विढ़ंदा आहिनि केसिस, ऐं उहे ॾिसंदा आहिनि बाक़ाइदा इहा शइ असांजे प्रोफेशन में बि जेको आहे सो ईअं खणी सम्झो त हिकिड़ी चैरिटी हलंदी आहे। ज़बरदस्त। ऐं ईअं हुजण बि खपे, चैरिटी कंहिं बि सूरत में करे सघिजे थी। पोइ तव्हां जेका तव्हांजी फील्ड आहे उन में वरी अलाह साईं तव्हांखे ईअं मौक़ो ॾिए थो त अगरि कोई ज़रूरतमंद अचे थो त तव्हांखे उनजी बिल्कुलु हेल्प करणु खपे। ऐं सुठी ॻाल्हि आहे अगरि वुकला इन शइ जो ख़्यालु रखनि था त। सो बहरहाल मतिलबु कचहरी पंहिंजी हलंदी रहंदी, सॉन्ग बि ॿुधूं था ऐं ॾिसंदासीं पुछंदासीं बादल भाउ छा थो ॿुधाए असांखे। ही डॉक्टर आकाश अंसारी जो हिकिड़ो नसरी नज़म लिखियलु आहे। नसरी नज़म जी कंपोज़िशन ॾाढी ॾुखी हूंदी आहे। मूं कोशिशि कई आहे मिड़ई पोइ तव्हांजे नज़र कयां थो। ॿुधाए तूं ॿुधाए तूं अञा कॾहिं ईंदे कॾहिं ईंदे हज़ार बार बाट चुनरियूं रात जी छाती तां सिर क्यों आहिनि असां जूं राह मुसाफ़िर ऐं बेक़रार दिलियूं। ॿुधाए तूं अञा कॾहिं ईंदे कॾहिं ईंदे हज़ार वार बाट चुनरियूं रात जी छातीअ तां सिर क्यों आहिनि असां जूं राह मुसाफ़िर ऐं बेक़रार दिलियूं। कोह जी रात खे फिरहे सम्झी कोह जी रात खे फिरहे सम्झी कूड़ी आथ
वाह 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 वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं जेको आहे अचण जो सवाल आहे त बादल भाउ कॾहिं कोन ईंदो। उम्मीद आहे। सो बहरहाल ॾिसो सही चयो न, ब्रेक जो बि टाइम थियो आहे त सलाम सिंध में वठूं था ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ वरी गॾु। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। वेलकम बैक। हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था ऐं असांजे हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन जे लाइ असां जिन सहकार कयो आहे उहे आहिनि GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि। वॾी महिरबानी हिननि जी, ऐं सभ खां वॾी महिरबानी त हिननि अवाम जे लाइ कई आहे त जेको 35 लख जो प्लॉट आहे उहो 26 लखनि में पिया ॾियनि। इन खां वधीक जेका आहे, इन खां वॾी जेका असांखे सहूलियत हूंदी आहे उहा कहिड़ी हूंदी आहे? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हर कोई सभ खां सस्ते शयुनि जे पोयां भॼंदो आहे। त जॾहिं तव्हांखे मयारी कम बि मिले ऐं मयारी प्लॉट्स हुजनि, मयारी बेंगलोस हुजनि या मयारी फ्लैट्स ठहियल हुजनि, त छो न असां उन्हनि मां फ़ाइदो वठूं। त GFS वारनि इहो फ़ाइदो असांखे भरपूर ॾिनो आहे त जेतिरो थी सघे तव्हां उन्हनि मां फ़ाइदो हासिलु करे सघो था। ऐं असांजे हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन जे लाइ सहकार बि कनि पिया, उन्हनि जी वॾी महिरबानी। सो असांखे हिन वक़्तु ॿी हिकिड़ी असांजी महिमान आहे, उन जॉइन कयो आहे उरूज फातिमा। सबसे पहले त हुन खां असां वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम, कैसी हैं? वालेकुम सलाम। ठीक ठाक, ठीक, अल्लाह का शुक्र। आपका बहुत शुक्रिया। आप आई। अच्छा, ही जेको आहिनि मुख़्तलिफ़ शोज़ बि कराईंदियूं आहिनि इवनिंग ऑर्गेनाइज़ेशन्स में, ऐं जेको आहे FCCI जेको इदारो आहे उन्हनि में बि ही कमु कनि पियूं सुठो, ऐं बैंकर बि आहिनि, ऐं उन खां अलावा मतिलबु मल्टी टैलेंटेड चवंदासीं। ऐं हरफ़ान मौला जेको असां पंहिंजे सिंधी में चवंदा आहियूं, सो उन्हनि सां बि खोड़ सारी कचहरी असांजी थींदी। सो पहिरियां सभ खां पहिरियां त हिननि खां असां इहो पुछंदासीं त आप लेट क्यों आई? सबसे पहले तो ये बताए। जी, आप पता है दिन की मसरूफियात अच्छा। चीज़ें, और आज थोड़ी सी तबीयत भी जो है मेरी नासाज थी। यार ये तो मौसम चल रहा है, तबीयत मतलब अप एंड डाउन होती रहती है ना। जैसे कभी बुखार, कभी जुकाम, कभी सर में दर्द, कभी इस तरह होते हैं। मेरी गर्दन के दर्द का मसला चल रहा है। अच्छा। थोड़ा सा तो माजरत आपसे, आपका शुक्रिया कि आपने प्रोग्राम में बुलाया, मधु किया। नहीं नहीं, कोई मसला नहीं, मैंने ऐसे ही बोल दिया कि आप लेट आई, ऐसे ही कोई मसला नहीं है। अच्छा, हम एक बार फिर आपको वेलकम करते हैं। अच्छा, यहाँ पर आपके लिए बहुत कुछ लिखा हुआ है ना, आपने बहुत सारा काम किया है और कर भी रही हैं, बहुत अच्छी बात है। हमारी लेडीज़ या गर्ल्स जो हैं इस तरफ आ रही हैं। तो पहले सबसे पहले हम शोज़ की बात करेंगे कि आप जो इवनिंग ऑर्गेनाइजेशंस में शो वगैरह करवाती हैं, किस तरह के करवाती हैं, और होस्टिंग का भी आपका लिखा हुआ है यहाँ पे, आपने होस्ट भी किया हुआ है, तो किस तरह से इस फील्ड में भी आई आप? देखिए, ये तो मुझे बचपन से एक शौक़ था। जैसे मैं ऑल सिंध लेवल डिबेटर रही हूँ, तो स्टेज मेरी एक कमज़ोरी रही है, बोलना, एक्सटेम्पोर चीज़ें। तो इस स्कूल टाइम से ही मैं एवरी ईयर पार्टिसिपेट करती थी, चाहे वो उर्दू का हो तकरीरी मुकाबला, चाहे वो इंग्लिश का हो, अच्छा। वो एक्सटेम्पोर हो, उसमें मैं ऑल सिंध लेवल विन भी कर चुकी हूँ। अल्लामा इकबाल शील्ड कॉन्टेस्ट एक साल, और एक साल जो है डाउ यूनिवर्सिटी हेल्थ साइंसेस में हुआ था। उसमें कोई तकरीबन 25 से 30 यूनिवर्सिटीज़ थी जो कि प्रेजेंट थी, और उसमें मेरी कोई जो रैंकिंग बनी थी वो 5th रैंकिंग बनी थी, एंड आई वाज अवॉर्डेड बाय गवर्नर। सो इस वजह से वो एक शौक़ रहा। फिर वो यूनिवर्सिटी लेवल पे भी उन्होंने मुझे कंपेयरिंग, होस्टिंग, तो वो कहना चाहिए कि जो चीज़ आप पैशनेट हो, अच्छा लगता हो, वो चीज़ फिर आपको ये नहीं होता कि आपने सीखा कैसे, आए कैसे, हुआ कैसे, फिर वो आपका इंटरेस्ट होता है, तो फिर आप उसको ज़्यादा आई थिंक कि खुशी के साथ करते हैं। बिल्कुल। तो फिर मुझे अपॉर्चुनिटी मिली कि यूनिवर्सिटी में तो एक मीडिया सेल था ही। उसके बाद जब मैंने कंप्लीट किया अपना मास्टर्स प्रोग्राम, तो PTV में कुछ डॉक्यूमेंट्रीज़ की सईद साहब के साथ। अच्छा। और फिर आगे राहें बनती गई, चांस मिला इवेंट ऑर्गेनाइज करने का, तो गोल्फ क्लब विच इज़ वन ऑफ द बेस्ट क्लब ऑफ कराची, तो वहाँ पे मैंने बसंत का इवेंट ऑर्गेनाइज किया और होस्ट भी किया, और उसकी बड़ी प्लानिंग 6 मंथ्स चली।
अभी लास्ट एक इवेंट करा है मैंने ईट्स एंड बीट्स के नाम से एक्सपो सेंटर कराची में। अच्छा। तो उसमें होस्ट तो हमारे 2 थे, बट बैक ऑफ द लाइन हमने काफ़ी चीज़ें मटीरियलाइज़ की थी, उसमें इंगेज किया था ब्यूरोक्रेसी को भी, पॉलिटिकल लोगों को भी, और चांस दिया था कि जो न्यू एंटरप्रेन्योर्स हैं उनको एक प्लेटफॉर्म मिले। क्योंकि आपको पता है कि कोविड के बाद से अब तक अभी जो पिछले 2 दिसंबर में मुल्क के हालात रहे हैं वो काफ़ी ख़राब रहे हैं, फाइनेंशियल टर्म्स में, इकोनॉमिक टर्म्स में, बिजनेसेस काफ़ी इफ़ेक्ट हुए हैं लोगों के। तो हमने ये स्मॉल एंटरप्रेन्योर्स जो कि घर से काम करती हैं, हैंडीक्राफ्ट्स का या डिफरेंट चीज़ों का, स्टिचिंग और डेकोरेशन पीसेस, ज्वेलरी, यू नो वी हैव गॉट सो मच टैलेंटेड पीपल इन पाकिस्तान, लेकिन हमारे यहाँ उसकी कदर नहीं है। तो बात सारी हमने उनको एक प्लेटफॉर्म दिया कि आप जो है वो एक्सपो में आएँ और अपनी प्रोडक्ट्स की लॉन्चिंग करें। तो उन्होंने वहाँ पे स्टॉल्स लगाए, एक तरह से वो एक फ़न मेला हो गया, क्योंकि कराची की आवाम के पास भी चांस नहीं होता कुछ न्यू एंटरटेनमेंट्स का। पहले सिनेमा होता था, मूवी देखने चले जाते थे, बीच में आपको पता है सिनेमा भी कभी बंद हो रहा है कभी खुल रहा है, तो एक वो वाले सीन है। हमारे पास एंटरटेनमेंट के जो ज़राए हैं वो काफ़ी कम है। तो हमने वहाँ पे साथ साथ, जैसे आपने अपने प्रोग्राम में बड़े अच्छे म्यूज़िक वाले यहाँ पे बिठाए हुए हैं ताकि लोग एंटरटेन हो, तो हमने वहाँ पे एक दिन कव्वाली का भी रखा, नाइट टाइमिंग्स में, डे टाइमिंग से ऑनवर्ड्स नाइट तक तो जो है वो डिस्प्ले थे उनके आइटम्स, और ताकि उनकी थोड़ी परचेज़ भी, और कराची के अवाम को एक चांस मिला कि वो वहाँ पे आएँ, म्यूज़िक भी इंजॉय करें, ख़रीदारी भी करें, फूड भी इंजॉय करें। इट्स सॉर्ट ऑफ अ फेस्टिवल एंड वी रियली इंजॉय डूइंग दैट। हमने उसमें किचन का सेगमेंट भी किया, मशहूर शेफ़ को भी बुलाया, और हमने टैलेंट हंट भी किया, जिसमें कि अभी एक जिनके साथ मैंने मिल के काम किया वो इकबाल साहब भी एक बड़े वेल नोन बंदे हैं, मेड्रॉक्स मीडिया के नाम से जो है वो चला रहे हैं कंपनी, और उनके साथ हमने मिलके सारा ये किया। तो उसमें बेसिकली हमने नए टैलेंट को भी जो है हंट किया, और अभी हम कुछ प्रोजेक्ट्स लेके आ रहे हैं एड्स से रिलेटेड, ड्रामों से रिलेटेड, जिसमें हमने उनको उस स्टेज पे सिलेक्शन टीम थी, चांस दिया कि आएँ एंड अपने आप को मनवाएं। तो इस तरह से अभी हमारा नेक्स्ट भी आने वाला है दिसंबर में। तो चीज़ें चलती रहती हैं साथ साथ, जैसे आपने FPCCI। अच्छा, आपने जैसे एक्सपो की बात की, या आपने कहा कि जो लोग इस तरह के काम करते हैं और उनके काम की कदर नहीं होती, तो इस तरह के जो इवेंट्स होते हैं उनमें आके वो अपनी चीज़ें प्रमोट करवाते हैं, लेकिन वो 1 दिन या 2 दिन या 3 दिन के लिए होता है, ठीक है। और जो लोग देखने आते हैं या ख़रीदने आते हैं, तो वही बात आ गई कि वहाँ पर अगर कभी आप, जाहिर सी बात है, आप तो शो ऑर्गेनाइज़र हैं, आप शो करवाती हैं, लेकिन जो देखने के लिए आते हैं उनकी टिकट्स रखी होती हैं कि टिकट्स के बगैर आप नहीं जा सकते, और कोई चीज़ अंदर एंट्री नहीं होगी तो आप मतलब, तो वो कौन अरेंज करता है? टिकट इतना लाजमी होता है या क्या, इसका थोड़ा बताएं। टिकट डिपेंड करता है कि जगह, वेन्यू जो होता है उसकी भी बजटिंग होती है, उसका बजट बहुत हाई कॉस्ट होता है। तो इस सिचुएशन के अंदर आपको पता है कि थोड़ा सा चीज़ें मैनेज करना मुश्किल है। हमने तो लास्ट डे अपना फ्री रखा था, टिकट्स वगैरह नहीं रखे थे। लेकिन ये आपकी बात बिल्कुल सही है कि टिकट्स की वजह से जो है ना काफ़ी लोग जो है, हाँ, लेकिन फिर आपकी एक फैमिली जेंट्री हमने ये भी रखा था कि उसमें हर कोई ना आ सके, वरना आपको पता है कि फिर इस तरह के इवेंट संभालना भी थोड़ा सा मुश्किल हो जाता है। और उसमें आपको डिसिप्लिन मेंटेन करना, सिक्योरिटी, लॉ एंड ऑर्डर, सारी चीज़ें, क्योंकि उसमें जो हमने गेस्ट बुलाए थे जिनको एज अ गेस्ट ऑफ ऑनर, वो पॉलिटिकल पर्सनैलिटीज़ भी थी, फिर उनकी भी हमें सारी चीज़ें, सिक्योरिटी और सब, वो पूरी जिम्मेदारी होती है। हाँ, ये ना हो कि भाई फ्री का नाम सुन के और फिर म्यूजिक भी है, चीज़ें भी हैं, तो ये सारी चीज़ें, इन चीज़ों की वजह से। हाँ बिल्कुल। चले भाई, जिनकी मतलब शिकायत थी कि हम जाना तो चाहते हैं इस तरह के शोज़ में, लेकिन टिकट्स होते हैं, तो इनकी भी मजबूरी है, जाहिर सी बात है, हर चीज़ को देखना पड़ता है। और आज लास्ट डे हमारी अनाउंसमेंट थी, हमने उसको फ्री किया हुआ था। फ्री किया था, हाँ। तो जो कुछ ऑडियंस थे जो फ्री में फिर आए थे लास्ट डे, लेकिन ये कि हम, आप अगर आप बोले 3 दिन कर दें तो 3 दिन हमारे लिए पॉसिबिलिटी नहीं थी। नहीं है, सही बात है। अच्छा, वकील साहब जैसा सगदन इन्हनि खां पुछंदासीं। अच्छा, जेके वकील हूंदा आहिनि या जज हूंदा आहिनि, मतलब जेके पढ़ाकू ॿार जंहिंखे चइजे, छो ज़ाहिर ॻाल्हि आहे, तव्हां जा किताब ई ॾिसी करे माना आम माण्हू असां जहिड़ो त माना चवंदो त पढ़ंदा कीअं हूंदा, हेॾा वॾा मोटा किताब हूंदा आहिनि, जीअं डॉक्टर्स जा लाइक थी विया। पढ़ण जे लाइ वकालत में जॾहिं कंहिं माण्हू खे सोच थी अचे त आउं वकील थियणु चाहियां थो, हाणे मूंखे वकालत जे तरफ़ वञणु खपे,
उनखे सभ खां बहितर तरीक़ो कहिड़ो आहे वकालत जी तरफ़ अचणु ऐं उन सां माना दिलचस्पी हिकिड़ो लॻाईंदो? ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन किताबनि सां कानून खे पढ़ंदो त कहिड़ियूं ट्रिक्स आहिनि जंहिंजे लाइ उहो उन्हनि खे मतिलबु फॉलो कंदो त उनजो दिलि जेको आहे वधीक हो कंदो, इहा ॻाल्हि सम्झ में अची वेंदी? ज़बरदस्त। हाणे तव्हांजो दिस इज़ काइंड ऑफ मल्टी क्वेश्चन। हा, ठीकु आहे। हाणे बेसिकली थींदो छा आहे त वकालत जे प्रोफेशन में कोई शॉर्टकट न आहे। अच्छा, तव्हां जेकॾहिं चओ त बाबा मां हाणे अहिड़े क़िस्म जी का ट्रिक हुजे उहा ट्रिक एडॉप्ट करियां। हा, ॾिसो मोहम्मद अली जनाब हिन प्रोफेशन जे नाले इहो चई वियो आहे त ही हू हैज़ गॉट अ नेचुरल एप्टीट्यूड टुवर्ड्स दिस प्रोफेशन कैन बी अ गुड एडवोकेट। ठीकु आहे। तव्हांजो नेचुरल एप्टीट्यूड हुजणु तमामु लाज़मी आहे। मां तव्हांखे ज़ाती तजुर्बे मां ॿुधायां थो त असां सां इलाही सारा जेको आहे सो शागिर्द जेके असां सां गॾु लॉ कंदा हुआ ऐं उहे माना फ्रंट बेंचर्स हुया, पहिरियां वेही वेंदा हुआ ऐं बाक़ाइदा क्लास पार्टिसिपेशन हुननि जी क्लास जी हूंदी हुई, पर उहे भला वकील कोन थी सघिया आहिनि। उहे दोस्त, अच्छा ज़रूरी बि न आहे 100% ईअं हुजे, पर मेजॉरिटी में ईअं ई आहे। अच्छा, कुझु अहिड़ा दोस्त हुया जेके क्लास परफॉर्मेंस में एॾा भला कोन हुया, पर अॼु उन्हनि साबित कयो आहे त उहे असांजे पाकिस्तान जा हिन वक़्तु सुप्रीम कोर्ट ताईं जा बहितरीनु वकील आहिनि। हाणे हिन प्रोफेशन में मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां जेका आहे, मां चवंदो आहियां त हिन प्रोफेशन में ही हाईली पेड प्रोफेशन आहे। ऐं हिकिड़ो दफ़ो ईअं ई जीअं अॼु असांजो इंटरव्यू आहे, हिकिड़े वॾे वकील जो इंटरव्यू ॿुधो पिए ऐं उहो एंकर पर्सन बज़ाते ख़ुदि सब्सिक्वेंटली हाणे माना उहो वकील थियो, हाणे वकील आहे। अच्छा, हुन खां सवाल इहो कयोसीं मतिलबु तव्हां भला घणो कमाईंदा आहियो? त हुननि चयो त आई डोंट रिकॉल आर आई मे नॉट जस्ट आपको कोई अहिड़ी का कैलकुलेशन नथो ॾेई सघां, पर आई कैन से श्योरली कि आई पे मिलियंस ऑफ रुपीज़ एज ए टैक्स टू द गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान। उन ॾींहं ते मूंखे जेका हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में आई न उहा इहा आई त एन एडवोकेट इज़ बेसिकली अ सोल पर्सन बेस्ड इंडस्ट्री। जॾहिं पाण इंडस्ट्री जी डेफिनेशन पढ़ंदा आहियूं न त उन में ॾिसो ही तव्हांजी हिकिड़ी इंडस्ट्री आहे। बिल्कुलु ठीकु आहे। हिन में तव्हां वटि माना तव्हां वटि ज़बरदस्त बिल्डिंग हुजणु खपे, हिन में तव्हांजी इन्वेस्टमेंट हूंदी आहे, तव्हां वटि हिकिड़ो मेन पावर हूंदो आहे। इहे सभु शयूं मिली करे हिकिड़ी इंडस्ट्री खे पोइ वरी जेको आहे सो अॻिते वधाईंदियूं आहिनि। सिमिलरली असां वटि वकील खे छा खपे? हिकिड़ो कलम खपे, हिकिड़ो कागज़ खपे। अच्छा, जेकॾहिं हू उन लेवल ते पहुचणु चाहे थो, ही अर्न्स दैट मच। माशाल्लाह हुनजी कमाई सुठी आहे ऐं इहा ई वाहिद अट्रैक्शन हूंदी आहे। ॾिसो तव्हां असां जेके बि हिन मुआशिरे जो हिन वक़्तु हिसो आहियूं, नंबर 1 तालीम जो त को नेमल बदल कान्हे को। जेतिरो तव्हांखे सुठो इल्मु आहे, जेतिरी तव्हांजी तालीम सुठी आहे, तव्हां ओतिरा भला इंसान आहियो। पर हिन वक़्तु मौजूदा सूरत हाल में तव्हां वटि फाइनेंसिस जो हुजणु तमामु लाज़मी ज़रूरी में रहण जे लाइ। ऐं वकालत जे पेशे में आउं सम्झंदो आहियां त हिन वक़्तु जेकॾहिं तव्हां सुठा वकील आहियो त तव्हांखे ही हाईली पेड प्रोफेशन आहे। हिकिड़ी शइ इहा थी वई। हाणे नौजवान हिन पासे कीअं अट्रैक्ट थियनि? ॾिसो महिनत जी ज़रूरत पवे थी। शुरू जा 5 साल हिन प्रोफेशन में तव्हांखे एस्टेब्लिश करण जे लाइ पंहिंजो पाण खे तमामु घणी महिनत ऐं जाखोड़ जी ज़रूरत पवे थी। रहियो सवाल वॾा वॾा किताब पढ़णु, इहे सभु शयूं असांजो हिकिड़ो उस्तादु हुयो जॾहिं असांखे लॉ पढ़ाईंदो हुयो, उन इहो चयो हुयो त बाबा ज़रूरी कोन्हे को त कानून में तव्हांखे हर शइ रटियल हुजे। तव्हांखे इहा ख़बर हुजे त बाबा फलाणो सेक्शन, फलाणो प्रोविज़न, फलाणो कानून इहो जेको आहे सो हीअं उहा एज़ इट इज़ तव्हांखे डेफिनेशन रटियल हुजे, इहो ज़रूरी कान्हे हूंदो। कानून में तव्हांखे इहा ख़बर हुजणु खपे त कहिड़ी रेमेडी मूंखे किथां मिलंदी। सही। ऐं उन जे लाइ असां वटि इहे जेके तव्हां वॾा वॾा किताब ॾिसंदा आहियो, इहो हिकिड़ो मिथ आहे बाबा इहे सभु वकील खे पढ़ियल हूंदा, ईअं कान हूंदो आहे। इहे बेसिकली रेफरेंस बुक्स हूंदा आहिनि जिन खे तव्हां रेफर कंदा आहियो। असां वटि मोस्टली जेको आहे लेटेस्ट लॉ जेको डेवलप थींदो आहे न उहो हूंदो आहे जज मेड लॉ। असां उन जज मेड लॉ ते हलंदा आहियूं। जजमेंट्स जेके असांजूं रिपोर्ट थींदियूं आहिनि हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट ऐं फेडरल शरीयत कोर्ट जूं, उन्हनि जा असां वटि बाक़ाइदा हिकिड़ा मैगज़िन्स आहिनि, जर्नल्स आहिनि, लॉ जर्नल्स चवंदा आहियूं। जीअं पाकिस्तान लॉ डिसीजन PLD थी वियो, पाकिस्तान क्रिमिनल लॉ जर्नल, सुप्रीम कोर्ट मंथली रिव्यू थी वियो SCMR। इहे असां वटि तक़रीबन जेको आहे सो मुख़्तलिफ़ पब्लिशर्स जा जर्नल्स आहिनि, इहे असां रेफर कंदा आहियूं। मां अॼु जे दौर में सम्झंदो आहियां त जेकॾहिं कोई लेटेस्ट लॉ खे जेको वकील सुठे नमूने सां पढ़े थो ऐं सुप्रीम कोर्ट जूं जजमेंट्स पढ़े थो, अॼुकल्ह त असां वटि ईज़ी आहे। तव्हांजे सुप्रीम कोर्ट जी वेबसाइट ते बहितरीनु क़िस्म जूं जजमेंट्स डेली बेसिस ते अपलोड थी रहियूं हूंदियूं आहिनि। तव्हां उहो पढ़ो। तव्हां हेठि जुडिशल मैजिस्ट्रेट ऐं सेशन जज ऐं हाई कोर्ट जे जजिस खे त बाक़ाइदा सां प्रॉपर असिस्टेंस ॾेई सघो था ऐं तव्हां पंहिंजी रेमेडी अवेल करे सघो था। सही।
त उन हिसाब सां तव्हांखे रेगुलर बेसिस ते इहे शयूं जेकॾहिं इन तरीक़े सां हलंदव, असां वटि वकालत में जेकॾहिं प्रैक्टिकली ॾिठो वञे त भलो वकील ऐं ढिलो वकील जो कॉन्सेप्ट ई न आहे। एवरी पर्सन, एवरी एडवोकेट हू कम्स प्रिपेयर विद हिज ब्रीफ इज अ ग्रेट एडवोकेट। छो जो तव्हां अचो था न हिकिड़े पर्टिकुलर ब्रीफ ते, जज साहब तव्हां खां पुछंदो बाबा तुंहिंजे क्लाइंट जो छा इशू आहे, तव्हां जेकॾहिं उन पर्टिकुलर केस जी प्रॉपर प्रेज़ेंटेशन सां अची वेंदा आहियो त यू आर अ वेरी गुड एडवोकेट। ज़बरदस्त। अच्छा, हाणे सॉन्ग जो बि टाइम थियो आहे त ॿुधंदासीं त बादल भाउ छा थो ॿुधाए। जी स्पेशली सर खे जेको आइटम आहे डेडिकेट कयां थो। अच्छा, वाह, लॻे थो तव्हांजी फरमाइश पूरी थी। हसीननि खे हर रोज़ तोहफ़ा ॾियूं था, जे नग़मा न आहिनि त सुॾका ॾियूं था। अव्हां जेके दिलदार धोखा ॾियो था, से दिल खे बनाए दिलासा ॾियूं था। घड़ियूं चार बाज़ार जो चहचिटो असां खां वठो प्यार होका ॾियूं था। बगोड़ा थधे साह में यार वेड़े, उथण वक्त उस्ताद भेटा ॾियूं था। चांडो की रात में वेही सिंधू मथा, चांडो की रात में वेही सिंधू मथा। मुर्गी मूंडे निहारण गज़ब थी वियो, चांडो की रात में वेही सिंधू मथा। मुर्गी मूंडे निहारण गज़ब थी वियो। गल गिराटी ॾेई कुझु कन में चई, गल गिराटी ॾेई कुझु कन में चई। ज़ोरी मूंखे खिलाइण गज़ब थी वियो, चांडो की रात में। गुलाबन दिया तुझे नैणन
खुमारन जिया तुझे लबड़न में खुशबू गुलाबन जिया मुझो चेहरो चुमण तुझो नाराज़ थियण मुझो चेहरो चुमण तुझो नाराज़ थियण वरी मूंखे गुंजाइण गज़ब थी वियो मुझो चेहरो चुमण तुझो नाराज़ थियण वरी मूंखे गुंजाइण गज़ब थी वियो कल गिराटी ॾेई कुझु कन में चई ज़ोरी मूंखे खिलाइण गज़ब थी वियो जांडो कीअं रात में शहर उस्ताद जो हो या आयात जो शहर उस्ताद जो हो या आयात जो जे मुदा तो तजी मुही जो झूमी उठो शहर उस्ताद जो हो या आयात जो जे मुदा तो तजी मुही जो झूमी उठो छा त शमशेर जो तो ही छेड़ियो गज़ल छा त शमशेर जो तो ही छेड़ियो गज़ल गीत राशिद जो गायण गज़ब थी वियो छा त शमशेर जो तो ही छेड़ियो गज़ल गीत राशिद जो गायण गज़ब थी वियो कल गिराटी ॾेई कुझु कन में चई ज़ोरी मूंखे खिलाइण गज़ब थी वियो जांडो कीअं रात में वेही सिंधू मथां मुर्गी मूड़े निहारण गज़ब थी वियो वाह 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 ज़बरदस्त ज़बरदस्त तव्हांखे पसंदि आयो जेको तव्हांखे ॾाढो गानो पसंदि डेडिकेट आयो कयसि मज़े जी ॻाल्हि इहा आहे त उस्ताद अयाज़ ऐं शमशेर टिनी खे ट्राइब्यूट ॾिनो आहे हिते राशिद मोहरी साहब। ज़बरदस्त जी जी ॾाढो बहितरीनु ॻायईं ॾाढो बहितरीनु ॻायईं तमामु सुठो ऐं जेको आहे ब्रेक जो बि टाइम थियो आहे ब्रेक बि ज़रूरी आहे ऐं हर कम में जेसि ताईं साही नाहे वठिबी त माण्हू थकिजी बि पवंदो आहे सो साही वठूं था हिकिड़ी नंढड़ी ऐं उन खां पोइ वरी ॻाल्हायूं मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था सलाम सिंध में असांजा ख़ूबसूरत महिमान बि असां सां गॾु आहिनि ऐं ख़ूबसूरत कचहरी बि हले पई अच्छा उरूज फातिमा खां पुछंदासीं खोड़ सारा जेके आहिनि भलाई वारा सुठा कम ई कनि पियूं ऐं बचपन खां ई हिननि खे शौक़ु आहे अच्छा स्पीच जो जंहिं छोकिरी खे वाक़ई में शौक़ु थी वेंदो आहे या उनखे थींदो आहे न त उहो चवंदी आहे त मां हिकु सुठी होस्ट थी सघां थी ऐं हिन मुख़्तलिफ़ चैनल्स ते होस्टिंग भी कई है अच्छा उरुज ये बताएं कि कभी आपको एक्टिंग की ऑफर हुई माशाल्लाह आप गुड लुकिंग है प्यारी सी है तो हुई तो होगी ज़रूर सही सही बताइएगा अभी एक संडे को कमर्शियल आ रहा है अभी एक्टिंग का तो फिलहाल कोई ऐसा सच टाइमिंग का थोड़ा सा ज़रा इशू है अच्छा लेकिन कमर्शियल एक आएगा अभी संडे को जो है वो हम उस पे मतलब प्रोजेक्ट पे वी आर वर्किंग सो ओहो ज़बरदस्त लेकिन शौक रहा है यूनिवर्सिटी टाइम में ड्रामा कॉम्पिटिशन्स में पार्ट लिया है तो स्पेशल अवार्ड्स भी लिए हैं तो मतलब आपने की है एक्टिंग की है यूनिवर्सिटी लेवल पर भी की है यूनिवर्सिटी लेवल पे जैसे स्टेज नहीं हाँ, होता है स्टेज स्टेज में ड्रामा। डिफरेंट ड्रामाज आप अपना पूरा एक स्टोरी बोर्ड बनाते हैं कि ये तो होगा ये आपका डायलॉग्स जो होंगे पहला मतलब था जिसमें आपने पार्टिसिपेट किया था यूनिवर्सिटी में याद है आपको कि आपका कैरेक्टर क्या था दूसरा दोज़ख के नाम से था Oh और my उसके God. अंदर दूसरे दोज़ख में वो दिखाते हैं कि लड़की बड़े लाड प्यार से पली होती है हाँ। और जब वो ससुराल जाती है तो ससुराल में उसके साथ बहुत वियर्ड सलूक होता है और एंड में उसको जला दिया जाता है ओह। तो लिटरली जब हम वो ड्रामा कर रहे थे ना तो उसमें डायलॉग डिलीवरी और इतना मतलब हमने डीप उसके अंदर आके किया था कि मुझे असली में रोना आ गया था हाय हाय हाय
एक तो ड्रामे का नाम ही ऐसा है खतरनाक, दूसरा दोज़ख। तो हाँ, बेसिकली जो पाकिस्तान में आप कल्चर देखें जिस तरह का है, उसमें मर्द कहता है कि जी जब शादी हो जाती है तो मुझे तो इजाज़त है बाहर घूमने फिरने की भी, मिलने की भी, लेकिन औरत एक कोलू का बैल है जिसको आपने एक तरह से ख़रीद लिया है। शादी का मतलब ये नहीं है कि आपने उसकी अपनी सलाहियत सारी दबा दी, और अगर उसके अंदर कोई टैलेंट है या अगर वो किसी से बात करना चाहती है, मिलना चाहती है, तो उसकी आपने जितनी भी आज़ादियाँ हैं जी वकील साहब वो ख़त्म कर दी जाती हैं। मर्द ये सोच के शादी करता है कि जी इस कोलू के बैल को जो है ना, जैसे मैं हकाऊंगा वैसे हकेगी, और मैं इसको एक खूंटे से बांध दूंगा तो ये वो बंदी रहेगी। तो वकील साहब की अदालत में एक केस आ चुका है। मैं क्या थोड़ा सा एक अर्ज करूं इसमें, मैं लीगली बात करूंगा। देखें, इमोशंस की जहाँ तक बात है, तव्हां सिंधी में ॻाल्हायो। हाँ, जेकॾहिं इमोशंस जी या ट्रस्ट जी ॻाल्हि आहे, बुनियादी तौर ते ज़ाल मुड़ुस जे विच में हिकिड़ो ट्रस्ट हूंदो आहे। बिल्कुलु ठीकु आहे। ऐं ख़ासि तौर ते असांजे मुआशरे जो हिसो आहियूं न, उन में बि मिसाल तव्हां ॾिसो त औरत जेका आहे, अॼु न थ्रू आउट औरत जेका आहे उहा नाज़ुक करे पेश कई वई आहे। हर मर्द अच्छा, हिकिड़ो त मर्द औरत ते ॻाल्हाईंदो आहे, शाइरी कंदो आहे, ॾाढो ज़बरदस्त अफ़साना नवीसी कंदो आहे, नसरूं नज़म लिखंदो आहे, अदब सॼो असांजो औरत जे चार गिर्द आहे, चौगिर्द आहे। ऐं शाह भिटाई बि तव्हां ॾिसो, सुर ससुई ऐं मारी इन्हनि सभिनी खे जंहिं महिल चयो आहे पंहिंजे उन में, त एक्चुअली औरत खे तमामु नाज़ुक करे पेश कयो आहे। अच्छा, मर्द जेको आहे न, उन ॻाल्हि खां जेलसी फील कंदो आहे त यार हर माण्हू मिसाल, ऐं जेकॾहिं घर में का औरत ख़ूबसूरत हुजे ऐं उहो मर्द त चवंदो बाबा हिन खे आउं 7 पर्दनि में रखां, ॿियो हिन खे छो ॾिसे। इहे फैक्टर्स असां वटि आहिनि, डेफिनेटली आहिनि, पर सभिनी ॻाल्हियुनि खे वरी तव्हां रियलाइज़ करियो, उहो जेको ट्रस्ट एलिमेंट आहे उनखे डेवलप कयो ज़ाल मुड़ुस जे विच में। औरत पंहिंजे मर्द ते ट्रस्ट करे, मर्द पंहिंजे औरत ते ट्रस्ट करे, त इन हिसाब सां ई मुआशरो अॻिते हली सघे थो। हाणे हिकिड़ो त थी अचे थो ट्रस्ट डेफिसिट, पर वरी असांजो जेको कानून है वो औरत के कीअं प्रोटेक्ट करे तो, मर्द को वो किस तरह से पाबंद करता है कि आपने किस तरह से औरत के साथ ट्रीटमेंट करना है। आप देखेंगे हमारे पास जितनी भी इनेक्टमेंट लॉज की है, इस वक्त मैं उस कानून का नाम लेने जा रहा हूँ जिसमें आप समझ लें कि हमारी मुकन्नना ने, अच्छा जहाँ आप ट्रस्ट की बात कर रहे हैं ना, जिसको मैं बोलती हूँ जो बंदा गलत होता है आप उसको 7 पर्दों में भी रख लो, उसको आप अबायों में भी रख लो, जिसने गलत करना होगा उसके तो 100 तरीके हैं। ये मर्द को समझाएगा कौन? मसला ये है सारा। आप देखिए क्योंकि ये आपके बेनिफिट की बात है, विद ऑल ड्यू रेस्पेक्ट, मैं अपनी पर्सनल कोई बात नहीं करना चाह रहा, सच्ची बात ये है, लेकिन ये चीज उसको कैसे डेवलप। अब इस तरह के भी हैं कि जी किससे बात करनी है और किससे बात नहीं करनी, तो शादी का मतलब ये थोड़ी है कि आप ये बताएंगे या आपने बोलना क्या है, ये अल्फाज सही नहीं। अरे जो बंदा जैसे है उसको उस सूरत हाल में एक्सेप्ट करो, आपने अपनी और पसंद आप वैसे ही कर रहे होते हैं। अच्छा ज्यादातर पसंद भी सोशल लड़कियां आ रही होती हैं, लेकिन बनाना उनको गाँव की होता है। सुने उरुज, आपने अगर ये बात की है तो आपने अपनी लाइफ में ऐसे बंदे कितने देखे या आपके सामने ऐसे केसेस रियल लाइफ में कितने आए? बहुत केसेस आए, मतलब मैं तो अगर अपनी मिसाल दूं तो मैं सोशल हूँ, मैं बहुत हंसने बोलने वाली हूँ, मैं पसंद लोगों को ऐसे आती हूँ, लेकिन जहाँ शादी की बात आती है वो चाहते हैं मैं बिल्कुल गाँव की बन जाऊँ, तो वो पॉसिबल नहीं है। तो अभी आपने शादी नहीं करी अभी तक? हाँ मतलब मैं सिंगल। मैं एक सवाल करूँ ना यहाँ पे, देखें आप चूंकि शादीशुदा नहीं हैं तो डेफिनेटली एक डिफरेंस आ जाता है आपके बोलने में, आपके उठने में, बैठने में, 100 चीज़ें होती हैं। वो जो मर्द होता है ना वो भी अकेला नहीं होता, वो भी एक पूरा बैकलॉग लेके चल रहा होता है, उसका पूरा खानदान होता है, जो रिस्पांसिबल। अच्छा इन ते मर्द वीचारे ते ॻाल्हि कयूं था, हिकु मां पहिरियों दफ़ो ॾिठो जो मर्द थी करे मतलब मर्दनि जी हक़ीक़ी ॻाल्हि करे तो, गुड वकील आहे बाबा। कॉल आहे, कॉल वठंदासीं पोइ। हा हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो, नाराज थी हो छा? हेलो, अच्छा हकीकत बात ये वो पोजेसिवनेस दूसरे के लिए बड़ी डिस्कनेक्ट थे। ऐं जॾहिं बि तव्हां कॉल कयो त बराए महिरबानी टीवी जो वॉल्यूम जेको आहे तव्हां पंहिंजो बंदि करे छॾंदा कयो, त पोइ असांजी कॉल जेका आहे न सुठो मतिलबु ॻाल्हि थी वेंदी। सो बहरहाल मर्दनि जे तव्हां
अगेंस्ट था गालाए अगेंस्ट तो ना, नहीं है, नहीं, ये बस हकीकी कोई बात, हकीकी रियलिस्टिक बात। मैं बात कर रहे न्यूट्रलिस्टिक हैं जा रहा कि हूँ इतनी मैं पोजेसिवनेस जो उनकी होती है, ये इतनी पसंदीदगी लेकिन की ये वजह से पहले जो बढ़ गए यार, पोजेसिव हो जो जाते हकीकी हैं। बात कर रहे हैं। नहीं मैं अर्ज करूँ इस पे। जी। देखिए बुनियादी तौर पर मैं लॉ वाली बात कर रहा था कि बिल्कुल। लॉ में आपको कितनी ज्यादा रेमेडीज अवेलेबल हैं। बिल्कुल। देखिए हमारे यहाँ इस वक्त जो एक लॉ आया है वो है जो है वो वुमन के लिए, हाँ। उसके अंदर जो है आपको इतना इख्तियार है कि आप उसके प्रोविजंस इतना आपको सपोर्ट कर रहे होते हैं कि डोमेस्टिक वायलेंस एक्ट, ठीक है, उसमें अगर आप चली जाएं जाके कोर्ट में ये कह दें कि जनाब इन्होंने मुझे तलाक देने की धमकी दी है, यू कैन टेक हिम टू द कोर्ट। इवन आप उसके जो है वो मुख्तलिफ प्रोविजंस के अंदर उसको 5 साल तक की सजा है। अगर उसने आपको घर से निकाल दिया, हम लोग तो जाके ना वो जो पुराना लॉ है 1964 का फैमिली कोर्ट्स एक्ट, उसके अंदर जो है रेमेडीज ढूंढ रहे होते हैं। ये जो प्रिवेंशन ऑफ डोमेस्टिक वायलेंस है, इसके अंदर आप जाएं और जाके जो है वो एप्लीकेशन दें। आपको घर से निकाल दिया, कोर्ट उसको पाबंद करेगी कि उसको ले आओ अपने घर में, मेरे पास पैसे नहीं है, आप कहेंगे कि कोर्ट आपसे कहेगी कि आप कुछ भी करें और जाएं और इनको अपने हाउस होल्ड में रखें। इवन इफ कोई मतलब आप उसके हाउस होल्ड में रहें। ये चीज़ें हैं, लेकिन जो हमारा पाकिस्तान का कोर्ट का सिस्टम है उसके अंदर इतने केसेस में इतनी तारीखें लगती हैं, इतनी चीज़ें लगती हैं कि वो बात वही जो है ना दब जाती है। और सामने वाले भी कोई वो बच्चे नहीं होते, उनको भी जो अगेंस्ट लॉयर होता है वो इतना कुछ सिखा पढ़ा रहा होता है कि वो औरत के कैरेक्टर पे बात शुरू हो जाती है, दूसरी चीजों पे बात शुरू हो जाती है, जो असल मुद्दा होता है वो दब जाता है। और भाई जुल्म बंद करो, खवातीन की जो हुकूक है उसके ऊपर ज्यादती यहाँ पे सबसे ज्यादा है। सही मैं यहाँ पे अर्ज करूँ, देखिए यहाँ वरना इतनी औरतें इतनी बेटियां थोड़ी मिसइंटरप्रेट होती हैं, चीजें जो है वो मिसइंटरप्रेट होती हैं। देखें आप अपने प्रोफेशन के साथ हैं इस वक्त माशाल्लाह, जितना आपको उनको यानी डीप इनसाइट नॉलेज होगा शायद मुझे ना हो। मैं अपने प्रोफेशन के बारे में जानता हूँ कि मुझे जितनी भी होगी। देखिए जुडिशल सिस्टम जब यहाँ हम कह रहे होते हैं ना, तो जुडिशल सिस्टम डजंट मीन कि एक अकेला जज, एक अकेला वकील। आप चूंकि लिटिगेंट हैं, आप लेट सपोज फैमिली कोर्ट में आ गई, जनाब मुझे लेट सपोज आप कहती हैं कि मुझे डिसोल्यूशन चाहिए, ठीक है, सामने जो मर्द है वो जो भी सपोज हस्बैंड है वो कहेगा कि मैंने नहीं देना, हाँ। ठीक है जी। अब वो कोशिश करेगा कि किसी सूरत में इसको राजी कर लूं, अवॉइड करूं, कुछ भी करूं। अब उसको सोल्यूशन को जो है वो लाने के लिए आउट ऑफ द कोर्ट वो 10 कोशिशें करेगा, फिर एडजमेंट देगा, कुछ भी हो जाएगा, फिर क्या होता है कोर्टों के हड़ताल होते हैं। ये सारी चीजें हम सारे मिलकर कर रहे होते हैं। तहां जो भी जवाब ॾींदो सिंधी में ई ॾींदो, पर मां तव्हां हिकिड़ो सवाल कयां थी, अगरि इहा ॻाल्हि हले थी त जॾहिं तव्हां डाइवोर्स जी जीअं ॻाल्हि कई त तव्हां वटि अहिड़ा केसिस ईंदा हूंदा त जेको ॿार सर्वाइव करे थो वरी विच ते, त ॿार मतिलबु कंहिंजो थींदो आहे, मतिलबु माउ खे ॾिनो वेंदो आहे या पीउ जे तरफ़? ज़्यादातर कोर्टूं कंहिंजे हक़ में हूंदियूं आहिनि? ॾिसो हिन जो आउं तव्हांखे कानूनी जवाब त ॾींदुमि, पर सभ खां पहिरियां मां उन्हनि सभिनी ॿारनि सां हिकिड़ो हमदर्दीअ जो इज़हार कंदुमि त ज़िंदगी में अगरि वॾे में वॾो कोई नुक़सानु बर्दाश्त करण वारो इन सिचुएशन में हूंदो आहे त उहो ॿार ई हूंदो आहे। बिल्कुलु। आउं जुडिशल साइड ते बि रहियो आहियां, ऐं हिकिड़ी माउ पंहिंजो 4 महीननि जो बच्चो जॾहिं मुंहिंजी दादू में पोस्टिंग हुई एज़ ए फैमिली जज, उहो मूं वटि खणी आई ऐं मूंखे अची करे चयईं त छो जो आउं हिन जी भली जो आउं हिन जी माउ आहियां, पर मुंहिंजी थञ एतिरी न आहे, इट इज़ नॉट दैट सफिस कि आउं उहा हिन खे फीड ॾेई सघां, लिहाज़ा मां हे सरेंडर करण आई आहियां त इहो मुंहिंजो बच्चो जेको आहे न मुंहिंजे मुर्स के हवाले करो। हाँ, मर्द के हवाले करो। अब अंदाजा करें कि ये हमने खुद ऑब्जर्व किया है और एक्सपीरियंस किया है चीज़ों को। मैं यहाँ पे अब आपके तव्हांजे सवाल जो जवाब ॾियां त बेसिकली जेको आहे सो कानून में ईअं आहे त जेकॾहिं न्याणी आहे त उहा 12 सालनि ताईं ऐं पुटु आहे उहो 7 सालनि ताईं, इन खे असां चवंदा आहियूं राइट ऑफ हिज़ानत जो हक़ उहो माउ वटि रहंदो, ठीकु आहे। न्याणी 12 सालनि खां पोइ पीउ ॾे वेंदी ऐं पुटु 7 सालनि खां पोइ पीउ ॾे हलियो वेंदो, ठीकु आहे। हाणे इहो थी वियो हिकिड़ो लॉ जे अंदरि ब्लैक एंड वाइट हिकिड़ो तव्हां विजन ॾेई छॾियो। लेट्स सी के कानून अदरवाइज़ छा थो चए, ये तो हो गई, यानी उहा शइ थी वई। हाणे अचो त छा जेकॾहिं सभ खां पहिरियां जेका कोर्टूं चवनि थियूं या जजमेंट लॉ आहे उहो चवे थो त ॿार जी वेलफेयर ॾिसणी आहे, त ॿार जी चङाई कहिड़े पासे आहे, माउ वारे पासे या पीउ? माउ वीचारी वर्किंग लेडी आहे,
घर में टाइम कोन थी ॾेई सघे ऐं जेको आहे सो हुन वटि बाक़ी घर में कोई माण्हू कोन्हे को, इहे माना उहे हिकिड़ा लॉफुल जेके आहिनि से इशूज़ आहिनि जिन जे बुनियाद ते कोर्ट चई सघे थी त बाबा माउ जॾहिं पंहिंजो पेट वेचारी पाण हालाके ॾिठो वञे त जेको उनखे मेंटेन करण जो भली जो तलाक थी वञे तॾहिं बि मेंटेन करण जो जेको फर्ज़ आहे उहो पीउ ते आहे, ठीकु आहे। पर हाणे हू वर्किंग लेडी आहे, नथी मुड़े, ॿार घर में परेशान थींदो, उन खां बहितर इहो आहे कोर्ट ॾिसंदी, एविडेंस ॾिसंदी, रिकॉर्ड कंदी त जेकॾहिं पीउ जे घर में कुझु अहिड़ा माण्हू आहिनि त उहो ॿार उन्हनि वेलफेयर उते ई जेको आहे सो डिसाइड कंदी कोर्ट, बाबा ओॾे ई हलियो वेंदो। अदरवाइज़ असां वटि मतिलबु सुप्रीम कोर्ट ताईं बि लॉ आहे त जेकॾहिं माउ ज़िंदा आहे या नानी ज़िंदा आहे त माउ खां पोइ प्रेफरेंस नानी प्रेफर करते हैं। अच्छा, लेकिन ॿियो मां हिन इहो पुछणु चाहींदुसि त ॿार खां बि त कोर्ट पुछणी हूंदी न, त तव्हां कंहिंसां था रहो? उहो वरी अगरि जेकॾहिं 7 सालनि जो, जीअं 12 सालनि जी तव्हां ॻाल्हि कई त उहो त 12 सालनि जो ॿार बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे नचो उहो फैमिली कोर्ट से इन GNW में बि जेको आहे सो हिकिड़ो प्रोविजन आहे जंहिंजे तहत ॿार जी मंशा पुछी वेंदी आहे। हा, जेकॾहिं हुनजी इंटेलेक्ट लेवल अहिड़ी आहे त उहा उनजी स्टेटमेंट कोर्ट रिकॉर्ड कंदो आहे। स्टेटमेंट रिकॉर्ड करण खां पोइ ॿार जो जेको राज़ीनामो हूंदो या ॿार जी जेका ख़्वाहिश हूंदी, ऐं पंहिंजे माउ ॾे वञणु चाहे थो या जिथे कंफर्ट हुनखे महसूसु थींदो उन पासे उन मुताबिक़। सो बहरहाल गीत जो बि वरी टाइम थी वियो आहे त हाणे ॾिसंदासीं त छा था ॿुधाइनि। जी बादल भाउ। तुझी सौरो इश्क पर जवानी में विधुई सौरे लगई शल बहु इश्क आऊं केर थींदो आहियां बुखारी तो तमने हर मजनू जहिड़न जा कढी लो इश्क। वक्त वहे पियो वारी वांगुरे बेकदरे जी यारी वांगुरे, वक्त वहे पियो वारी वांगुरे बेकदरे जी यारी वांगुरे बेकदरे जी यारी वांगुरे। दिल जे बसता अज पुण गुज़रन, दिल जे बसता अज पुण गुज़रन, अज पुण गुज़रन यादूं ॻोठ जी लारी वांगुरे, यादूं ॻोठ जी लारी वांगुरे बेकदरे जी यारी वांगुरे। वक्त वहे पियो वारी वांगुरे बेकदरे जी यारी वांगुरे। सर ही कानूनी तरह जेको सवेरे ज़िक्र थी पे उनजे हिसाब सां कुझु सिटूं आहिनि। सुख नसीब ना मूंखे थियो है, सुख नसीब ना मूंखे थियो है, मूंखे थियो है निधर निमाणीअ नारी वांगुरे, निधर निमाणी नारी वांगुरे बेकदरे जी यारी वांगुरे। वक्त वहे पियो वारी वांगुरे बेकदरे जी यारी वांगुरे। वरी किथे किथे कारोकारी अज पुण हुन जो रूह रड़े थो, अज पुण हुन जो रूह रड़े थो, रूह
आहे हिकिड़ी आयाज़ हरणी आहे हरणी आहे दानिश गर्द शिकारी वांगुरे दानिश गर्द शिकारी वांगुरे बेकदरे जियारी वांगुरे वक्त बहे पियो हमारी वांगुरे बेकदरे जियारी वांगुरे बेकदरे जियारी वांगुरे वाह 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 ज़बरदस्त 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 ऐं ब्रेक जो बि टाइम थियो आहे त ब्रेक ते हलंदासीं ब्रेक खां पोइ वरी गॾु मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था सलाम सिंध में असांजा महिमान वेठा आहिनि ख़ूबसूरत कचहरी भले पई अच्छा वकील साहब वेठो आहे त उन्हनि खां पुछंदासीं अवामी हिकिड़ो सुवालु आहे त हीउ जेको डाइवोर्स या जेको इन खुला जो जेको रेशो आहे उहो छो वधी रहियो आहे इन जी वजह छा आहे ॾिसो इन सवाल जो तालुक कानून सां डायरेक्ट कोन्हे अच्छा बेसिकली असांजे मुआशिरे जे अंदरि ट्रस्ट डेफिसिट जेको आहे न उहो वधी वियो आहे सही ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त अॼु जो नौजवान जेको आहे उन में ख़ासि तौर ते तालीम जेका आहे उहा तालीम मां मुराद इहा आहे त हूअं एजुकेशनली असां रेशो भली वधियल हुजे पर जेको चवंदा आहिनि त बाबा हिकिड़ो पढ़ियल ॿियो गढ़ियल वारो मामिलो जेको आहे त तव्हां पढ़ो त था गढ़ो कोन था कोन था एक्चुअली असां सोशल मीडिया में एतिरा इन थी विया आहियूं जेके सुपरफिशियली असांखे शयूं मिसाल हिकिड़ो क्लिप ॾिसी वरितो का छो जो अॼुकल्ह त सोशल मीडिया ते हर माण्हू आलिम लॻो पियो आहे न किथां न किथां का कॉपी कई उन में डेप्थ में कोई कोन थो वञे लिहाज़ा फैमिली लाइफ असांजी ओवरऑल डिस्टर्ब आहे मिसाल वालदेन पंहिंजे ॿारनि खे टाइम कोन था ॾियनि या मिसाल जे तौर ते औलाद जेको आहे उहो ॿारनि पंहिंजे वालदेन खां इलाही परे आहे स्कूल ते डिपेंड करे वेठा आहियूं कोविड जहिड़ा जेके असां वटि इशूज़ थिया त उन में ॿार बि जेको आहे सो सोशल मीडिया ते अची विया हर ॿार खे चयूं बाबा तव्हां गूगल ते पढ़ो लैपटॉप खणी अचो साईं गूगल स्कूल थियनि था पिया अहिड़े क़िस्म जी जेका सिचुएशन आहे इन सॼी सिचुएशन जो अल्टीमेटली असांजे सॼी ज़िंदगीअ ते फ़र्क़ु पवे थो सही टीवी मीडिया इहे सभु शयूं जेको आहे सो असां ते लिहाज़ा इन जे करे ॾिसो अॻे असां ॿुधंदा हुआसीं वॾड़ा चवंदा हुया बाबा असां नियाणी परणाए ॾिनी आहे न असां ईअं सम्झो त जहिड़ो हाणे असांजो उन सां खाइण पीअण ख़तमु विसारे छॾियो तकलीफ़ थींदी आहे तव्हां हिकिड़ो वणु आहे न उन वण खे बि हिकिड़ी जाइ तव्हां कोटरे करे ॿिए पासे जॾहिं लॻाईंदा आहियो उनखे एडजस्ट थियण में या उनखे साओ थियण में थोरो टाइम लॻंदो आहे त लिहाज़ा हिकिड़े घर मां हिकिड़ी नियाणी जेका आहे सो पंहिंजो अल तल मिट माइट सभु छॾे हिकिड़े टोटली नए इन्वायरमेंट में वञे थी हिकिड़ो त उन नियाणीअ खे उते इहा ॻाल्हि रियलाइज़ करे वञणु खपे त मां जंहिं महिल उन घर में वञा थी मूंखे टाइम लॻंदो ॿियो वरी इहो आहे त जेको हू रिसीविंग एंड ते वेठा आहिनि उन्हनि खे बि इहो रियलाइज़ करणु खपे त इहा नियाणी जेका आहे हेतिरो कुझु छॾे करे असां वटि आई आहे हिनखे टाइम लॻंदो पर इहे जेसीं ताईं नथा थियनि मैक्सिमम असां वटि जेको रेशो आहे इहो आहे 6-8 महीननि 2 साल जे अंदरि अंदरि जेको आहे उहो डेज़ोल्यूशन जा मैटर्स अची था वञनि डिवोर्स इन ॻाल्हि जे करे मतिलबु बर्दाश्त ई न आहे बर्दाश्त ख़तमु बर्दाश्त न आहे इन जो त ज़िंदगी त उअं ई बि कंप्रोमाइज़ जो हिकिड़ो नालो आहे न कंप्रोमाइज़ जेकॾहिं तव्हां मां ख़तमु थी वियो आहे त ॻाल्हि ख़तमु थी वेंदी बाक़ी तकलीफ़ त तव्हांखे थींदी चाहे किथे बि हलिया किथे बि हलिया इवन डॉक्टर ॾे वेंदा आहियूं इंजेक्शन हणाईंदा आहियूं हुन में बि तकलीफ़ थोरी या घणी उहो इंसानु जेतिरो बर्दाश्त करे सघे थो अच्छा ॾिसो न इन में जेकॾहिं जेका तव्हां ॻाल्हि कई ॾाढी सुठी कई त इहा हक़ीक़त में बर्दाश्त न आहे तॾहिं ई रिश्ता टुटनि था ऐं तव्हां वटि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां त वेठा ई उन जॻह ते आहियो त जिथे तव्हां वटि त खोड़ सारा अहिड़ा मामला रोज़ ईंदा हूंदा ॾिसण जे लाइ त हिन में सर्वाइव त घणी औरत थी करे न ठीकु आहे अगरि औरत खे पंहिंजी ग़लती जे करे डाइवोर्स थी बि वञे थो या उहो पाण नथी रहणु चाहे खुला वठे थी पर हिकिड़ो असांजे मुआशिरे में चवंदा आहिनि हिकिड़ो दाग़ उहो त लॻी थो वञे ऐं जेको दाग़ हिकु दफ़ो लॻी वेंदो आहे उहो त हाणे पर उहो ॾिसो न आहे त मर्द ते बि त भई तलाक याफ़्ता आहे मर्द बि उन हिकु शादी कई वरी हाणे इहा माण्हुनि खे न आहे ख़बर त उन में ग़लती कंहिंजी आहे ग़लती हमेशह औरत ते ई ब्लेम कयो वेंदो आहे ज़्यादातर त उनजी हूंदी हीअं हूंदो पोइ हू हूंदो हीअ त मर्द आहे हीअ त छोकिरो आहे हिनखे त ॿी बि मिली वेंदी इहे लफ़्ज़ इहे जुमिला आम आहिनि त मतिलबु इहे हुजणु न खपे अगरि पर इन लाइ को कानून इन ते हिकिड़ो तव्हांखे मां रुॻो ॻाल्हि ॿुधायां त कल्ह हिकिड़ी ईअं ई सोशल मीडिया ते क्लिप हले पई
उन में इहो ॾेखारियो वियो त हिकिड़ो पीउ आहे जंहिंजी धीउ खे तलाक थी आहे इंडिया में, पोइ उनखे जहिड़े नमूने सां उनजी रुख़सती कई हुई न ॻाए वॼाए करे, अहिड़े तरीक़े सां उनखे वापसि बि ॻाए वॼाए वठी आयो आहे। इहो मैसेज ॾियण जे लाइ त न्याणी जेका आहे उनखे जेकॾहिं तव्हां ॻाए वॼाए रुख़सत कयो था ऐं ख़ुदा न ख़्वास्ता कंहिं वजह जे करे असां हिन मुआशिरे जो हिसो आहियूं, वापसि थिए थी, त उनखे तव्हां पंहिंजो हिकिड़ी नेगेटिव छो था वठो ॻाल्हि खे? तव्हां उनखे ओड़े नमूने सां न, मर्द त मिसाल तौर ते शींहं थी घुमंदो आहे फिरंदो आहे न, त इहो असांजे हिकिड़े मुआशिरे जे अंदरि हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो ग़लति फैक्टर आहे, फुक़दान आहे, जंहिंखे असांखे रियलाइज़ करणु खपे त बाबा ठीकु आहे हू औरत आहे, अरब ताला हुनखे औरत ठाहियो आहे, हे मर्द आहे, हे मर्द आहे, कंहिं वजह खां जेकॾहिं हुननि जा पाण में तालुकात प्रिवेल न करे सघिया आहिनि, हू पंहिंजे रिश्ते खे सब्सटेंशिएट न करे सघिया आहिनि, त ज़िंदगी आहे, ठीकु आहे, कोई इशू कोन्हे। इशू न जो पहिरियां त ठाहिण जी कोशिशि कजे, पर जेकॾहिं नथो कोई ठही हली सघे त हो चवंदा आहिनि ज़बरदस्ती जा रिश्ता हलंदा कोन्हनि के। सो बहरहाल टाइम बि बिल्कुलु ख़तमु थी चुका आहे प्रोग्राम जो। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, ऐं तव्हां ॿिन्हिनि खे जेको आहे गिफ्ट ॾियणु चाहींदुसि ही GFS वारनि जी तरफ़ां तव्हांजे लाइ, और ये आपके लिए बहुत शुक्रिया आपका, आप आई, ऐं तव्हां ॿिन्हिनि जी वॾी महिरबानी, तव्हां आयो, तव्हांजी बि वॾी महिरबानी, आपका बहुत शुक्रिया। ज़िंदगी रही त वरी गॾु हूंदासीं कंहिं ॿिए प्रोग्राम में। सो बहरहाल वाक़ई में जेके ओवरऑल ॻाल्हियूं थियूं त असांजो सॼो जेको डिपेंड या असांजो जेको सॼो निचोड़ जेको आहे उहो असांजे पंहिंजे ई हथ में हूंदो आहे। असां में बर्दाश्त जेका आहे उहा ख़तमु थी चुकी आहे, या असांजा जेके वेझा रिश्ता आहिनि उहे असांजा छो था परे हलिया वञनि या छो था टुटनि, उहे बि घणियूं शयूं असांजे पंहिंजे ई हथ में आहिनि। चवंदा आहिनि न त असां ते का मुसीबत ईंदी आहे त पंहिंजा ई अमाल हूंदा आहिनि, त इहो बि असांजा हिकिड़ा पंहिंजा ई अमाल आहिनि। सो बहरहाल अलाह साईं सभिनी ॼणनि जो नसीब सुठो कंदो, आख़िर में इहो ई चवंदासीं। ऐं टाइम बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे, ज़िंदगी रही त वरी सुभाणे कंहिं नवनि चेहरनि सां, कंहिं नवनि महिमाननि सां, कंहिं नए टॉपिक सां गॾु तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसिताईं मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदो इजाज़त। ऐं जेको आहे आख़िर में GFS वारनि खे मां न विसारींदसि त उन्हनि असां हिन ख़ूबसूरत प्रोग्राम जे लाइ हमेशह ताउन कयो आहे, ऐं इन्हनि जे ई ताउन सां असांजो ही प्रोग्राम मॉर्निंग शो जो हले पियो। सो GFS वारनि जी वॾी महिरबानी, ऐं खोड़ सारी सहूलियतूं ॾिनियूं आहिनि GFS वारनि, त इन सहूलियतुनि मां असांखे जेको आहे खोड़ सारो फ़ाइदो वठणु खपे। ऐं अहिड़ा मौक़ा जेके आहिनि उहे रोज़ रोज़ न आहिनि ईंदा, पर वरी बि जेको आहे GFS वारनि जी कोशिशि हूंदी आहे त असां पंहिंजे माण्हुनि खे, असां पंहिंजे अवाम खे जेतिरो रिलीफ ॾेई सघूं। सो बहरहाल जेको आहे हिकु दफ़ो ॿीहर वरी बि उन्हनि जी महिरबानी आहे। सो सुभाणे ताईं बाय बाय। ऐं आख़िर में बादल भाउ जो सॉन्ग जी। ज़िंदगी ॾींहड़ो चोर हलिया वेंदासीं, अच त करियूं प्यार हलिया वेंदासीं, मरण खां पोइ जे कंदे यादि प्यारा त जीअरे की न विसार हलिया वेंदासीं। काश हुजां आईनो मां तुंहिंजे कमरे जो, काश हुजां आईनो मां तुंहिंजे कमरे जो, पोइ करे न सघी हसाइण मूंखां तूं परदो, पोइ करे न सघी हसाइण मूंखां तूं परदो, काश हुजां आईनो मां तुंहिंजे कमरे जो, काश हुजां आईनो मां तुंहिंजे कमरे जो, पोइ करे न सघी हसाइण मूंखां तूं परदो, पोइ करे न सघी हसाइण मूंखां तूं परदो। हर पल रांदि रचाई हा तूं मूंसां ओ मिठड़ी, हर पल रांदि रचाई हा तूं मूंसां ओ मिठड़ी, चाह सां वेठो रोज़ चुमा हा चहिरो मां तुंहिंजो, चाह सां वेठो रोज़ चुमा हा चहिरो
याद हुजा हा गाढ़ो जोड़ो पाई हा मूंखे याद हुजा हा गाढ़ो जोड़ो पाई हा मूंखे याद हुजा हा तुंहिंजे सारे मेकअप जो बक्सो पोइ करे न सघी असाइण मूंखां तूं परदो काश हुजा हा आईनो मां तुंहिंजे कमरे जो एडी महर जी शायरी आहे सुंदर सचे रूह जी राणी एडीअ लाइ आहीं 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 पंहिंजे मन में वेहारे को शर्माई थी छो पंहिंजे मन में वेहारे को शर्माई थी छो पोइ करे न सघी असाइण मूंखां तूं परदो काश हुजा आईनो मां तुंहिंजे कमरे जो पोइ करे न सघी असाइण मूंखां तूं परदो काश हुजा आईनो मां तुंहिंजे कमरे जो मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।